नाज़रीन, सामुंडी पट्टी घोड़ाबारी में चौपाए माल के पुरस्कार बीमारी वकड़े वही है, जैं सबब इलाके वासी परेशान आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद है नौमान अली ख्वाजा। जी नौमान अली, उन वक्त मौजूद आहियां तिलका घोड़ाबाड़ी के भरिसां ॻोठ है हयात जत जो, जिते हिन वक्त जेको आहे हिते रहवासी ॻोठाणा जेका आहिनि ऐं मालवंद जेका माण्हू आहिनि उहो मूंसां हिन वक्त गॾु जेको आहे मौजूदु आहिनि, जिन जो चवणु आहे त सामुंडी पट्टी जेकी घोड़ाबाड़ी आहिनि जेका मुख़्तलिफ़ जेका ॻोठ आहिनि उन में हींअर की माल जी जेको सो मुख़्तसर बीमारी आयल आहे, जंहिंमें जेको सो काफ़ी सारा जेको माल आहे उहो जेको सो हिन बीमारी में मुब्तला थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिन वक्त जेकी इहा बीमारी जेकी हली रही है, इहा कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी बीमारी जेका आहे उहा सामुंडी पट्टी में न आई आहे, जंहिं सबबु हिते जेका माल जेको आहे उहो बीमार थी रहियो आहे ऐं हिते जेका माण्हू जेका आहिनि उहे हितां तमामु परेशान आहिनि। वधीक असां वटि हिते जेको आहे हिते जेका रहवासी बि मौजूदु आहिनि, हिते ॻोठाणा बि मौजूदु आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो हुन बीमारी बाबति छा चवणु आहे। यूसी असांजी खाणा ॻोठ असांजो हयात जत उन जा असीं रवासी आहियूं। असांजे शहर असांजे ज़िले में को बि अमिलो एसी खां वठी जीसी मुख़्तियारकार को बि अमिलो असां ते एक्शन कोन कयो। असांखे कोरोना थियो, असांजे माण्हुनि खे थियो, उन्हनि लाइ वैक्सीन ठहिया, माल लाइ को बि वैक्सीन कोन्हे। ठीकु आहे न। असांजो माल असांजो एॾो नुक़सान थो थिए, असां बनी बारे जी करियूं, ज़मीन जी करियूं, घर जी करियूं या माल जी करियूं, असीं कंहिंजी करियूं। असीं ग़रीब माण्हू, मज़लूम माण्हू, असां वटि को बि इलाज लाइ को बि असां वटि डॉक्टर कोन्हे। असां प्राइवेट डॉक्टर, असां हर शहर वञूं था प्राइवेट डॉक्टर वठणु, उहो असांखां 3-3 हज़ार 3500 रुपया फीस वठंदा। असां ग़रीब माण्हू, मज़लूम माण्हू, असां केॾां वञूं। बीमारी में असांजी बीमारी बुरी अची वई आहे हींअर, जेको माल जी टंग सॼो सुॼो वञे, गंदा थी वञनि, उन करे असां डॉक्टरनि खे 2-3 चकर ॾेखारियो आहे। इलाज माना को फ़र्क़ु कोन पियो। माल जो इलाज केरु बि माना पैसनि सां कराए थो, 3500 ॾिए थो डॉक्टर खे, उहो इलाज करे वञे थो ऐं फ़ाइदो कोन थो थिए। माल खे इहो ॻंढनि वारी बीमारी जंहिंमें जीत भॼ वञनि, बसि उहो इलाज असीं डीसीअ खां ऐं जेके बि आला अमलदार उन्हनि खे अपील था करियूं त असांजो सरकारी ख़र्च ते इलाज कयो वञे। रहवासियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त हीअ जेकी बीमारी जेकी आहे उहा नई बीमारी आई आहे, जंहिंखे तक़रीबन जेको सो 2 महीना थी विया आहिनि। इख़्तियारनि खां ऐं वस वारनि खे इहा अपील कई आहे त हिननि जो जेको आहे माल खे जेको सो बचायो वञे, त जीअं हीअ जेका ज़िंदगी जेको पंहिंजी आहे ॿीहर जेको सो आसानी सां जेको आहे उहा बसर करे सघनि।